अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवा यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल PMLN जे तरफ़ां इहो ज़ाहिर थियो त हू पीपल्स पार्टी जो सेनेट में अपोजिशन लीडर मञण खां इनकार करे छॾियो। हुननि चयो असां तव्हांजो अपोजिशन लीडर न मञींदासीं ऐं तव्हां घाटे जो सौदो कयो आहे। अॼु बि अहसान इक़बाल जो चवणु ऐं कल्ह वरी पीपल्स पार्टी बि रद्दमल ॾेई छॾियो पीपल्स पार्टी जो चवणु त भई अगरि तव्हां असांजो अपोजिशन लीडर नथा मञियो त पोइ असां नेशनल असेंबली में तव्हांजो अपोजिशन लीडर न मञींदासीं। सो अगर नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान यूसुफ रज़ा गिलानी खे नथा मञनि, अगर नवाज़ लीग यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट में लीडर ऑफ अपोजिशन नथी मञे त पीपल्स पार्टी पोइ शहबाज शरीफ़ खे क़ौमी असेंबली में लीडर ऑफ अपोजिशन न मञे, पोइ छा फ़र्क़ु पवंदो? पर इहो आहे त टिट फॉर टैट जीअं कंदो असीं बि उहे रद्दमल ॾेखारींदासीं। पीपल्स पार्टी क्लियर हिकिड़ो रद्दमल ॾिनो आहे। नवीद कमर साहब जो स्टेटमेंट अची वियो त भई अगरि तव्हां गिलानी साहब खे न मञंदो त असीं हुते शहबाज शरीफ़ खे न मञंदासीं। हाणे हिन में थियणो छा आहे? हिन में थियणो इहो आहे त ॿई धुरियूं ॿिन्ही सूरतनि में वेहंदियूं त अपोज़िशन बेंचिस ते, लेकिन अपोज़िशन बेंचिस ते वरी ॿ धड़ा हूंदा। हिकिड़ो पीपल्स पार्टी ऐं हुनजी हामी PDM जो, शायदि ANP हुन सां गॾु हुजे ऐं शायदि हुजे, ऐं हिकिड़ो नवाज़ लीग JU ऐं बाक़ी मानदा PDM जेको आहे हुनजो ॿियो धड़ो वेठल हूंदो। ज़ाहिर हुकूमत ज़ाहिरी तरह त हुकूमत जी ॿई सपोर्ट न कंदा, लेकिन कल हिकिड़ी ॿी दिलचस्प डेवलपमेंट बि थी आहे त यूसुफ रज़ा गिलानी साहब स्पीकर क़ौमी असेंबली खे ख़त लिखियो आहे। लीडर ऑफ अपोजिशन सेनेट में आहिनि, लेकिन कैसर साहब छा नालो असद कैसर साहब जेके स्पीकर आहिनि क़ौमी असेंबली जा, त असां हिकिड़ी वर्किंग रिलेशनशिप ठहणु खपे। हाणे इन महिल पीपल्स पार्टी पारां क़ौमी असेंबली जे स्पीकर खे जेको आहे ॻाल्हाइणु हुन सां ऐं हुन सां राब्तो करणु ऐं इहो आच करणु त असीं हिकिड़ी वर्किंग कॉर्डियल रिलेशनशिप ठाहिणु चाहियूं था, हिकिड़ो ख़ुशगवार तालुक़ अपोज़िशन ऐं हिन में, त इन मां कई सिग्नल्स वञनि था। ही वेतर नवाज़ लीग खे चिड़ाइण वारी ॻाल्हि थी वई। नवाज़ लीग या PDM बाक़ी मानदा PDM खे ॾिसो कल्ह पाण इहा ॻाल्हि कई पाण क्लियरली त हाणे पीपल्स पार्टी ऐं PDM जी राहूं जुदा थी चुकियूं आहिनि। कल्ह हुनजो ऐलान थी वियो जॾहिं इहो नवाज़ लीग ऐं JUI चयो त असां गिलानी साहब खे लीडर ऑफ अपोजिशन नथा मञूं त जहिड़ो कर PDM ते कुल पढ़िजी विया। हाणे जो रस्मी ऐलान थियणु बाक़ी आहे। सो उनजो जवाबु कल्ह ई पीपल्स पार्टी बि ॾेई छॾियो त अगरि तव्हां असांखे नथा मञो त असीं तव्हांखे नथा मञूं। माना ॿिए लफ़्ज़नि में हाणे नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जो गॾु हलणु हाणे मतिलबु बहरहाल नामुमकिन का शइ न आहे, पर हाणे शायदि हली न सघंदा। ऐं हाणे PDM जो हीउ जेको पीपल्स पार्टी जो CEC जो इजलास ईंदो जेको थियणु वञे पियो, शायदि ख़ुदा शायदि थिए, जेको 4 तारीख़ ते थियणो आहे, मुजवज़ा जेको आहे, अगरि उहो इजलास थियो ऐं त ज़ाहिर आहे उन में 99% चांस इन ई ॻाल्हि जो आहे त पीपल्स पार्टी वरी उहो ई फ़ैसिलो कंदी त असीं इस्तीफ़ा बि न ॾींदासीं, असीं गिलानी साहब खे मञूं था। त पोइ हुन खां पोइ जेको PDM जो इजलास थींदो उन में अगरि पीपल्स पार्टी खे सॾायो बि वियो ऐं बाक़ी सभु धुरियूं हिकिड़े पासे थी बीह रहियूं, ॿिन्ही सूरतनि में हाणे PDM जो मुस्तक़बिल जेको आहे उहो को ताबनाक न आहे। हाणे हिकिड़ी जेके मूं जो चोथों ॾींहुं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी गैर फ़ाल तंज़ीम थी वई आहे, उहा पई आहे हिकिड़े पासे। अगरि हिन खे पेंडिंग छॾियो वेंदो, छाकाणि त कुझु हल्कनि जो इहो अञा बि इसरार आहे, कुझु हल्का अञा बि इहो बावर कराइनि पिया त न नवाज़ शरीफ़ अञा PDM खे तोड़णु नथो चाहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हाणे पॉलिटिकल इंट्रस्ट में बि क्लैश अची वियो आहे ऐं पर्सनल बि थी वियो आहे मामिलो। ॾिसूं अगरि बचाए सघनि त वॾी ॻाल्हि थींदी। ठीकु आहे सर। अॼु साहिबु अगरि नवाज़ शरीफ़ साहब बि नथो चाहे त PDM टुटे ऐं पीपल्स पार्टी बि हिकिड़े क़िस्म जो इल्ज़ाम हणे थी पई त जमात मिला फज़ल ऐं PMLN जेको आहे उहो रुगो डिसीशन पंहिंजा जेके आहिनि उहे असांजे मथां इम्पोज़ करण जी कोशिशि था कनि, असां उहो नथा मञणु चाहियूं। त अॼु वरी पंहिंजो शहज़ाद अकबर साहब आहिनि, उन्हनि त रहंदो मरियम नवाज़ साहिब ते इल्ज़ाम हणी छॾियो त मरियम नवाज़ साहिबा जे हथ में अगरि PDM आई आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा अगरि चेयर करे थी पई त पोइ सत्यानाश बि न ई कयो आहे। न शहज़ाद अकबर चवणो त मरियम नवाज़ हिकिड़ी ना तजुर्बेकार ख़ातून आहे, सियासतदान आहे, त ज़ाहिर PDM खे हलाईंदो त अहिड़ो ई हशर थींदो PDM। शहज़ाद अकबर साहब जो पंहिंजो सियासत में केतिरो तजुर्बो आहे? जी हा, न मतां किथे हो मूंखे यादि कोन्हे हीउ कहिड़ो सियासी कारकुन आहिनि। 2018 खां तजुर्बो शुरू आहे सियासी तजुर्बो।
सो हाणे उहो मरियम नवाज़ जो घटि में घटि एतिरो तजुर्बो त आहे त हू नवाज़ शरीफ़ सां गॾु सियासत कंदी रही आहे हिकिड़े बहरहाल हाणे बहस में नथा पवूं तजुर्बेकार आहे या ना तजुर्बेकार आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त मरियम नवाज़ अकेली फ़ैसिला न पई करे जेको ज़ाहिरी तरह इनमें नवाज़ शरीफ़ फ़ैसिला करे पियो। सो मरियम नवाज़ हुन सां मतिलबु हम कलाम ऐं हम ज़बान ज़रूरु आहे पंहिंजे पीउ सां गॾु, फ़ैसिला अञा बि लंडन मां नवाज़ शरीफ़ करे। अली साहब PMLN काफ़ी पॉलिटिकल पार्टी अहिड़ी आहे जेका काफ़ी मुफ़ाहमत ऐं काफ़ी मतिलबु टॉक्स ते यकीन रखणु ॻाल्हाइण वारी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि इहे, पीपल्स पार्टी PMLN इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि में जहिड़ो अची इन ॻाल्हि ते अची बीठो आहे? सर मुफ़ादात जो जहिड़ो आहे, मुफ़ादात सियासी मुफ़ादात जो टकराउ आहे ऐं ॻाल्हि उहा ई आहे त पावर पॉलिटिक्स खे तरजीह ॾिनी बि वञे ओवर पॉपुलर पॉलिटिक्स जे। ॻाल्हि इहा आहे त हिन महिल नवाज़ लीग या मरियम नवाज़ हिकिड़ी पॉपुलर पॉलिटिक्स जो झंडो खणी बीठल आहिनि, वेरएस पीपल्स पार्टी पावर पॉलिटिक्स जो झंडो खणी बीठी आहे। त बाबा ॾिसो असांखे हासिलात छा पई थिए, असां गिलानी साहिब खे चूंडाए वियासीं, हासिलात थी वई, असां हुनखे बाप जा सेनेटर बि असांखे अची वोट कनि पिया, माना असां सरकार जा सेनेटर्स फिराए छॾिया, हासिलात थिए पई। इक़्तिदारी सियासत त मतिलबु ई नालो हासिलात जो आहे न। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त केरु सही केरु ग़लति ही त माण्हू फ़ैसिलो कनि, लेकिन जेको पॉपुलर पॉलिटिक्स हुजे थी उन में तव्हांखे वक़्ती हासिलात खां थोरो ज़ाहिर इहो करिणो हूंदो आहे त न असीं त हिकिड़ी नज़रियाती ॻाल्हि कयूं पिया, असीं हिकिड़ो मतिलबु डिघे मुदे जी सियासी हिकमत अमली जी ॻाल्हि कयूं पिया, त तव्हां मतिलबु हिकिड़ी पॉपुलर पॉलिटिक्स कयो था जंहिंमें ताड़ियूं वॼनि थियूं। ज़ाहिर हिन जेको पीपल्स पार्टी करे पई हिन ते ताड़ियूं न वॼनि थियूं, ताड़ियूं वॼनि थियूं लेकिन उहो इहा दाद मिले थी जैसे वाह जी तोड़ जोड़ कई अथव इनखे। सो जहिड़ो आहे पॉपुलर पॉलिटिक्स एंड पावर पॉलिटिक्स जे विच में, ऐं ज़ाहिर आहे पावर पॉलिटिक्स में बि नवाज़ लीग खे बि पावर पॉलिटिक्स में जेको पीपल्स पार्टी जी तरजीहात आहिनि या मुफ़ादात आहिनि उहो नवाज़ लीग खे सूट न पिया कनि। नवाज़ लीग खे फ्रेश इलेक्शन्स खपनि, पीपल्स पार्टी खे न खपनि। ठीकु आहे अली साहब, पर जीअं अली साहब तव्हां ॻाल्हि कई त हिन वक़्तु पावर पॉलिटिक्स खे तरजीह ॾिनी थी वञे हिकिड़े क़िस्म जी ॼण पॉपुलर पॉलिटिक्स खे, त शहज़ाद अकबर साहब जो त वरी इल्ज़ाम आहे PMLN जे मथां, हुननि जो मरीम नवाज़ साहब जे मथां त NRO की कोशिशें तो हमेशा जारी हैं और जो उनकी खामोशी है वो वाज़ह है इस बात की, और डॉक्टर अदनान भी आ रहे हैं, उस पर ऊपर बातें हो रही हैं, प्लेटलेट्स भी कम होने की बातें आ रही हैं। हाँ, इहो त कल मरियम नवाज़ पोइ पंहिंजी ख़ामोशी त टोड़े छॾी, जो त 2-3 दिन बीमार क्या पड़ गई कि हुकूमती हल्कों में ख़ुशी थी वई त मरियम नवाज़ माठ थी वई, त हुन चयो त माठ कोन थी आहे, रुगो बसि थोरो साह पटिया त वरी शुरू थी थिया, मुंहिंजो ख़ाली अॼु सुभाणे खां वरी शुरू थी वेंदी। NRO जी जेसि ताईं ॻाल्हि आहे, NRO सां मुराद अगरि को डील आहे, NRO बि छा हुई, मोहतरमा शहीद मुशर्रफ साहब जे विच में हिकिड़ो डील वर्कआउट थी न, जंहिंजो घणो फ़ाइदो MQM लंडन खे मिलियो, इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, मोहतरमा शहीद खे एतिरो फ़ाइदो न थियो। सो पॉलिटिकल डील्स, असांजे मुल्क में पॉलिटिकल डील्स कॾहिं न थियूं आहिनि, सदाईं थियूं आहिनि, के हिकिड़े न सभिनी कयूं आहिनि। पॉलिटिकल डीलिंग ज़ाहिर आहे पॉलिटिक्स में तव्हांखे नेगोसिएशन्स करणी हूंदियूं आहिनि, तव्हां बेस्ट डील वठी वठो था पंहिंजे लाइ। सो उहा अगरि नवाज़, सो उहो त हर को कोशिशि करे थो, आउं त इहो नथो मञा, भले नवाज़ लीग वारा कुझु बि चवनि, आउं त हींअर बि सम्झां थो त ॻाल्हियूं त थी रहियूं हूंदियूं किथे न किथे एस्टैब्लिशमेंट ऐं नवाज़ लीग जे विच में, किथे न किथे बैकडोर, किथे अञा बैक किथे न किथे ॻाल्हियूं त हली रहियूं हूंदियूं। सो अगरि उहे ॻाल्हियूं कामयाबु थी वञनि थियूं त पर शहज़ाद अकबर भले उनखे NRO जो नालो ॾे, पर बेसिकली हू पॉलिटिकल डील हूंदी, त ॿिन्ही खे छा धुरियनि खे छा मिलणो आहे। सो पॉलिटिकल डील त पॉलिटिक्स में थींदी आहे, मिसाल अगरि पीपल्स पार्टी करे पई त पॉलिटिकल डील आहे, अगरि नवाज़ लीग करे पई त पॉलिटिकल डील आहे, अगरि मौलाना फज़ल रहमान सां बि केरु वञी ॻाल्हाईंदो ऐं हुनखे कुझु हासिलु थी रहियो हूंदो त पॉलिटिकल डील त आउं त नथो वञा केरु बि चयां असीं न ॻाल्हाईंदासीं या डील न कंदासीं, ग़लति था चवनि। जी अॼु राणा सनाउल्लाह साहब जी हिन ते जवाबु आयो हिकिड़े क़िस्म जो, राणा सनाउल्लाह जेको मरियम जे मथां इल्ज़ाम मरियम नवाज़ शरीफ़ जे मथां जेके इल्ज़ाम लगंदा पिया, त उन्हनि जो चवणु राणा सनाउल्लाह जो तो मरियम का बाहर जाना मना नहीं है, लेकिन इन जो मुसल्लत टोला है हमारे ऊपर, इनका इलाज वो जानती है, इसलिए वो नहीं जा रही, वो इलाज करके ही बाहर जाएगी, और PDM की तहरीक जब तक है जब तक बाहर नहीं जाएगी। तो मरियम नवाज़ पाण बि बसि मूं कल्ह बि चयो पियो त मथे ते पाक किताब रखी कसम कोन खयो अथसि, बाक़ी त बार बार चए थी ॿाहिरि न वेंदसि, हीअ चवंदा ॿाहिरि हली वेंदी, पोइ चवंदा माठ थी वई आहे, हाणे वरी ॻाल्हाइणु शुरू करे। सी दैट शोज़, इहो हिकु ज़ाहिर ते इहा ॻाल्हि करे थी न त मरियम नवाज़
हिननि खे सरकार खे सभिनी खां वधीक मसइलो ई मरियम नवाज़ जो आहे। करे थी पई मसइलो। ऐं सभु आख़िरी अगरि हिन में सवाल करे हिकिड़ो करे वठूं त जेको बि हाणे ताईं जेको नज़र आयो PDM जी जेका बि मूवमेंट हली आहे, जेको बि नज़र आयो उन नज़र आयो त पार्लियामेंट में वेही करे ज़्यादा असरु करे सघिया हू, जो हिकिड़ो अगरि सिग्निफिकेंट मार्क सम्झे त यूसुफ रज़ा गिलानी साहिब जी फतेह, त उहो अगरि पार्लियामेंट में वेही करे हू ज़्यादा असरु करे विया, हू पंहिंजा इलेक्शन्स जेके थिया, डस्का जो इलेक्शन्स या फिर मालाकंड जो इलेक्शन, त पोइ हिकिड़े क़िस्म जो PMLN घाटे जो सौदो नथी करे पार्लियामेंट में अची, ऐं इहो जेको जोड़ चकारो करे ऐं PMLN इमरान ख़ान साहिब खे या PTI सरकार खे फ़ारिग़ करे छॾे। ॾिसो, इहा ॻाल्हि नवाज़ लीग करे त पोइ हासिलु छा थिए? हिकिड़ी कमज़ोर क़िस्म जी हुकूमत। ऐं पंजाब में करे त माना चौधरी बिरादरान खे क़बूल आहे, थी सघे थो 2.5 साल में कमु थी वञे, इन करे न 2 साल बाक़ी बचिया। त उन में अगरि क्यू लीग खे मञी वठे थी नवाज़ लीग, त हू जेको पॉपुलर पॉलिटिक्स आहे, त जंहिंमें हू मज़ाहमती अॻुवाण थी मरियम नवाज़ साहिबा हले पई, उनजो छा थींदो? ऐं पोइ हासिलु छा थींदो? हिकिड़ी अहिड़ी हुकूमत पंजाब में मिलंदी नवाज़ लीग खे जेका क्यू लीग जी बैसाखी ते बीठल हूंदी, केॾीमहिल बि वरी धड़ाम करे किरी पए। ऐं क्यू लीग सां ॻाल्हाइण लाइ ज़रूरी आहे त इस्टेब्लिशमेंट जी टर्म्स ते तव्हां हुननि सां वञी कॉम्प्रोमाइज़ कयो, जेको नवाज़ लीग खे न क़बूल पवंदो हूंदो। ऐं न छा थियणु घुरिजे, ऐं चवां पियो छा मुंहिंजे ख़्याल में छा थी रहियो आहे, मसइलो इहो ई आहे न। अच्छा, अगरि पंजाब हुकूमत ठाहियूं था त पोइ तव्हांखे वफ़ाक़ी हुकूमत में बि हिकिड़ो चांस मिली सघे थो। नवाज़ लीग खे हुन सां हासिलु छा थो थिए? नवाज़ लीग इहो चाहींदी त फ्रेश इलेक्शन थियनि, जीअं हू स्वीप करे ऐं पोइ पावर में अचे विथ मोर मैंडेट एंड विथ मोर फ्रेश मैंडेट। ऐं जेका पब्लिक हींअर जेका नवाज़ लीग जो ग्राफ बीठल आहे पंजाब में, हुनखे कैश करे। सो इन में अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे? मतिलबु अगरि नवाज़ लीग जे नुक़्ता निगाह सां ॾिठो वञे, छाकाणि त नवाज़ लीग जो जेको हीउ मौक़फ़ आहे, हिन में मतिलबु हू को फिज़ूल न आहे त यार हिकिड़ो सेनेटर थी वञण सां छा थो थी वञे? हुन सां इमरान हुकूमत खे छा थी वियो? अगरि लीडर ऑफ अपोजिशन में यूसुफ रज़ा गिलानी थी वियो या तारड़ साहिब थी वञे हा, त उनसां फ़र्क़ु छा पए आहे? लेकिन हू सो नवाज़ लीग चाहे थी त हू जेको हुन जो ग्राफ हींअर मथे आहे, उन इलेक्शन थियनि, इमरान सरकार वञे, इलेक्शन थिए, ऐं हू पंजाब असेंबली में ऐं क़ौमी असेंबली में भारी मैंडेट, या तो नवाज शरीफ साहिब भारी मैंडेट जो लफ़्ज़ हूंदो, त उहो जेको भारी मैंडेट आहे उहो खणी वापसि पावर में अचे। पीपल्स पार्टी खे इहो वारे नथी खाए ॻाल्हि। जी हा, ठीकु आहे। सभु कॉल सां गॾु अहमद अली हुलियो लाड़काना मां। जी हुलियो साहब, छा सवाल हूंदो? हेलो जी, छा सवाल हूंदो? सवाल इहो आहे, असांजो एग्रीकल्चर मुल्क आहे पाकिस्तान, हुन में पाणी बि आहे, मौसम बि आहिनि, हर शइ बि आहे न। त जॾहिं ॾिसो त कॾहिं इम्पोर्ट कणिक थी थिए, कॾहिं इम्पोर्ट खंडु पई थिए, कॾहिं इम्पोर्ट जेके आहे कपास थी थिए, कॾहिं टमाटा, इहे सभु इम्पोर्ट ॿाहिरां था थियनि। त एग्रीकल्चर मुल्क आहे त हीउ ख़्यालु पंहिंजो आहे सर। जॾहिं त असां वटि सभु शइ आहे, त काई साहब का हिन खे थोरो रोटिन करे ॾियणु। सही हुलियो साहब, इहो रोज़ पिटको ऐं सदाई कयूं था त हीउ कहिड़ो ज़रई मुल्क आहे जंहिंमें असीं मतिलबु पोइ कॾहिं कणिक पिया इम्पोर्ट कयूं, कॾहिं खंडु पिया इम्पोर्ट कयूं, कॾहिं टमाटा पिया इम्पोर्ट कयूं, कॾहिं बसर पिया इम्पोर्ट कयूं। आख़िर असां छा इशू छा आहे? इशू इहो आहे त बावजूदि हिन जे त असीं ज़रई मुल्क आहियूं, असांजी मैनेजमेंट एतिरी बुरी आहे, असांजी जेका सॼी ही गवर्नेंस जो इशूज़ आहिनि न, मैनेजमेंट बुरी आहे। असीं उहो डॉलरनि में माण्हुनि खे पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं, जी हा, पर असीं पंहिंजे आबादगार खे, पंहिंजे एग्रीकल्चर सेक्टर खे वधीक ऑर्गेनाइज़ करे, हुन में कुझु सीड़प करे, हुनखे मोह माणपे में आणण लाइ तयारु न आहियूं। जी हा, हाणे वञी सेंटर खोलिया आहिनि सरकार जेके, पढ़ी छॾियो अख़बार में ख़बर। कॉलर वठी वठो पहिरियां। जान असगर चाचड़ कश्मीर मां। जी चाचड़ साहब, छा सवाल हूंदो? सभ खां पहिरियों काज़ी साहब खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। काज़ी साहब, मुंहिंजा 3 इशूज़ आहिनि जेके करंटली असांजा इशूज़ हलनि था। सभ खां पहिरियों सर, फूड डिपार्टमेंट जेको आहे त फ़ाल न आहे असांजे एरिया में, कश्मीर में। फूड डिपार्टमेंट सर जेकॾहिं परचेसिंग कोन कंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे सेम क्राइसिस हाणे इन टाइम बि जेको अटे जी क़ीमत आहे उहा 2600-2700 रुपया हले थी, जॾहिं त जेकी कणिक आहे उहा 1700-1750 रुपए में परचेस थिए थी। गवर्नमेंट जी सभ खां वॾी नाइल इहा आहे, फूड सेंटर अञा ताईं स्टार्ट न थिया आहिनि, जेकी असां पूरो साल वरी रोड़ींदा रहंदा आहियूं साईं, जेके रोज़ अटो वठण वारा माण्हू आहिनि। सर पहिरियों क्वेश्चन मुंहिंजो इहो आहे, ॿियो इहो आहे काज़ी साहब, प्राइम मिनिस्टर जी जेकी जारी स्कीम आहे
उनमें त एॾियूं कॉम्प्लिकेशन आहिनि त असां जेकॾहिं वेब तां पढ़ी करे असां इंटरनेट तां पढ़ी करे असां इंफॉर्मेशन खणी वञूं था, बैंक वारनि खे का इंफॉर्मेशन न, उन्हनि खे का ख़बर ई न आहे त असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि उन्हनि मां जेको आहे त इंफॉर्मेशन बि नथी मिले, ना ई को गाइड करनि था ऐं ना ई असांखे जेको आहे त उहे फैसिलिटेट करनि था। ठीकु। ऐं टियों सवाल हो चाचड़ साहब जो लास्ट क्वेश्चन आहे काली साहब खां, त काली साहब जॾहिं बि फेडरल गवर्नमेंट का बि स्कीम इशू कंदी आहे पंहिंजी पाकिस्तानी अवाम जे लाइ, जीअं फेडरल गवर्नमेंट या पंजाब गवर्नमेंट 1800 रुपयो इमदादिया जो मुक़ररु कयो कणिक जो, उनखां पोइ असांजी सिंध हुकूमत अची करे चई त 2000 जेको आहे असां कंदासीं, उन ते इम्प्लीमेंट बि नथो थिए ऐं उनखां बाद उन्हनि यूटर्न ते ॿिए खे चवंदा आहिनि, पाण यूटर्न वठी करे सिंध गवर्नमेंट वारा अची करे 1700-1750 ते उहा फूड सेंटर असां खुलिया न आहिनि, त अॼु उन्हनि सेल्फ एम्प्लॉयमेंट जे लाइ जेको लोन वारो सिस्टम इहो इशू कयो आहे, त इहो बि असांखे फाल थींदे नज़र नथो अचे। मां कादी साहिब खां छो जो कादी साहिब हमेशह सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हि कई आहे, इहे टे क्वेश्चन आहिनि, थोरो कादी साहिब खे रिक्वेस्ट आहे त थारोली जेको आहे थोरी नज़र विझे ऐं थोरो अख़्तियारनि जे बि हिननि में नोटिस कराइनि त जीअं फूड सेंटर बि खुली सघनि ऐं असांखे जेकी फैसिलिटी आहे गवर्नमेंट तरफ़ां। ठीकु आहे चाचड़ साहिब, ही जेको फूड डिपार्टमेंट जी कारकर्दगी आहे त कणिक जी परचेज़िंग, ही जेके सेंटर्स आहिनि हू नथा खुलनि, पोइ सेंटर्स आख़िर खुलंदा त पोइ उनखां पोइ बारदाणे जो इशू अची वेंदो, कंहिंखे बारदाणो मिलंदो, कंहिंखे न मिलंदो, पोइ कणिक ज़ाया थींदी, पोइ कणिक ख़राबु थी वेंदी, पोइ ॿाहिरां इम्पोर्ट थींदी, पोइ यूक्रेन मां किथां किथां कणिक इम्पोर्ट थिए थी। इमदादी क़ीमत बि ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां 2000 रुपया मुक़ररु कई हुई सरकार, सिंध सरकार जेका शुरू में कई हुई, पर अगरि तव्हां ख़रीद न पिया कयो त माण्हू छा फसल खे ज़ाहिर हुनखे आख़िर त ज़मीन पंहिंजी आजी कराइणी आहे, पोइ हू कणिक किथे रखनि, त पोइ जेॾीमहिल 2000 जो ऐलान बि थियल हो त माण्हुनि जेको आहे पोइ 1750, 1800, 1850 जिथे जंहिंजो वारो लॻो पियो हुन विकी पिए। सो हिकिड़ी मतिलबु आउं चाहियां थो त ॾुखाईंदड़ हद तक, आउं ॿियो को लफ़्ज़ नथो इस्तेमालु करणु चाहियां, पर ॾुखाईंदड़ हद ताईं मिसमैनेजमेंट आहे फूड डिपार्टमेंट ऐं हर साल थिए थी, छाकाणि त हिन में करोड़े अरबे रुपयनि जा ॿिया मामलात हुजनि, रूटीन थी वई आहे। हाणे इनखे असां नसीब जो हिसो सम्झूं था, जीअं सिंध में कुतनि जा ॾाड़ण खे हाणे असां पंहिंजे नसीब जो हिसो सम्झियो आहे, ईअं ई फूड डिपार्टमेंट जो हर साल आबादगारनि सां इहो जुठ करणु शायदि हाणे वाजिबु थी वियो आहे। सो उन ते हाणे कानूनी ऐं नज़र कहिड़ी विझां चाचड़ साहिब, इहो त हाणे हिकिड़ी ज़ाती आहे जिते हमेशह ई ॻाल्हायूं था। तव्हां चयो नया पाकिस्तान जी हीअ जेका लोन्स जी स्कीम आहे, ॾिसो ज़ाहिरी तरह ॾाढी अपीलिंग लॻे थी, से 3%, 4%, 3%, 3%, पोइ अगरि हेतिरा वठंदो त 5%, 10 साल में ॾींदो त हेतिरा, 20 साल में ॾींदो एतिरा, तमामु ठीकु। लेकिन हुनजी जेका जीअं जंहिं बि इहो प्लान खे वर्कआउट कयो आहे, रियलिटी चेक इनखे एक्चुअल में माण्हुनि खे सम्झणु जंहिंजे लाइ हू आहे, मिसाल 10 लख रुपया, 15 लख रुपया, 20 लख रुपया, 25 लख रुपया, 30 लख रुपए में अॼु जे ज़माने में कहिड़ो घर किथे मिले थो। अॼु तव्हां 2 बेडरूम जो 2 कमरनि जो अगरि फ्लैट बि वठणु वेंदो, कराची जे डिफेंस क्लिफ्टन खे छॾियो, उहो त काली चढ़ियो, हैदराबाद खे बि छॾियो, सखर खे बि छॾियो, बाक़ी हाणे कंहिंजो को पंहिंजो पट पियो हुजे, उहो 30-35 लख रुपए में हिकिड़ो कमरो ऐं को वॉशरूम ठाराए वठे त ॿी ॻाल्हि। उन लाइ एतिरी काज़ी, एतिरी हू मुंधल क़िस्म जा ही सॼा आहिनि, जा हू आहिनि रिक्वायरमेंट्स आहिनि, उहो आम माण्हू त पुॼी न सघंदो। पोइ हीअ जेका ख़ुदि इमरान सरकार पंहिंजा स्कीमूं ठाहे पई बिल्डर्स सां मिली करे, उहो शायदि डायरेक्ट लोन वठंदा ऐं पोइ डायरेक्ट माण्हुनि खे ॾेई छॾंदा, उहो कुझु किसो ठहंदो, उन में शायदि माण्हुनि खे को फ़ाइदो थिए। बाक़ी हिते आउं एग्री कयां थो। टी ॻाल्हि तव्हां अलाए छा चई त कहिड़ो उहो मूंखे सम्झ न, हुन जी ॻाल्हि कई त साईं असां रुलंदा था वठूं 2000 रुपया रेट आहे वफ़ाक़ सरकार। न उहो टी ॻाल्हि उहो मूंखे सम्झ न आई चाचड़ साहिबु। बाक़ी हीअ नया पाकिस्तान वारे उहे ॿुधण में ॾाढी सुठी आहे, पर सुवाल इहो आहे भाई, अगरि को माण्हू 80 लख रुपए जो फ्लैट वठणु चाहे, हुन वटि 30 लख रुपया पंहिंजा हुजनि, उन चवंदा न तोखे कोन ॾींदासीं, तोखे 50 लख जे हेठि वठिणो आहे। दुनिया में इहो न थींदो आहे। दुनिया में तव्हां जेका बि तव्हां प्रॉपर्टी परचेज़ करणु वञो, उहो जेको रेट हुजे थो बैंक जो, उहो रेट हुजे थो। अगरि तव्हां ही भई को 70 लख रुपए जो वठणु चाहे, को 60 लख रुपए जो वठणु चाहे, न तोखे न ॾींदासीं। पोइ तुंहिंजी इनकम हेतिरी हुजे, पोइ तुंहिंजो फलाण ही हुजे, श्योरिटी हुजनि, इहे सभु कुझु ॻाल्हियूं बि अची थियूं वञनि न। पोइ त वरी ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु मंसूर अब्बासी शहदाद कोट मां। जी अब्बासी साहिबु छा सवाल हूंदो? साईं तव्हांखे
वालेकुम सलाम। समझ आती आहे हिकिड़ो त आहे पंहिंजो जेको सिनेरियो हले पियो मरियम नवाज़ साहिब जी सियासत जो, त को कल्ह डॉक्टर साहब जेको पर्सनल डॉक्टर आहे असांजो नवाज़ शरीफ़ साहब जो, उहो पाकिस्तान पहुतो आहे। कुझु जेको में कई ॻाल्हियूं हलनि थियूं साईं जन हिन ते कॾहिं नज़र विझंदा। ऐं नंबर ॿियो सर, कल्ह जेके कुतनि जे केस में ऑब्जर्वेशन आयूं मोहतरम जस्टिस साहब जो, त हुनखे बम ऐं रॉकेट लॉन्चरनि जूं धमकियूं मिलनि थियूं। जेकॾहिं सिटिंग जस्टिस खे अहिड़ियूं धमकियूं मिलंदियूं त पोइ आम आवाम या ग़रीब माण्हू जी छा पोज़ीशन हूंदी साईं? हिन ते थोरो साईं जन नज़र विझनि। भाई साहब, मूं कल भी गुजारिश कई पे तो डॉक्टर अदनान न थी वियो, को कोइती अमीर थी वियो या को वॾो को बास शख्सियत पावर ब्रोकर अची वियो आहे। साईं डॉक्टर अदनान आयो आहे त कहिड़ो वॾो मसइलो आहे। ऐं हाणे उहो त मज़ाक ठाहिनि पिया त प्लेटलेट्स शायदि मरियम नवाज़ जा बि घटि थी विया आहिनि। मूंखे नथो लॻे त डॉक्टर अदनान को पावर ब्रोकर हूंदो हुजे, मूंखे ख़बर न आहे। पाकिस्तानी पॉलिटिक्स में केर बि पावर ब्रोकर उहो हूंदो आहे जंहिंजी हिकिड़ी हैसियत हूंदी आहे, ॿिनी धुरियुनि में हिकु जेतिरी उनजी हैसियत हूंदी आहे। यानी हिन सूरत में मिसाल अगरि चऊं त डॉक्टर अदनान जेको आहे उहो एतिरो वॾो पावर ब्रोकर आहे त हुनखे हुकूमत बि ओतिरो ई क़बूलियत ॾे ऐं मञता ॾे ऐं नवाज़ लीग वारा बि ॾियनि, त पोइ त हू विच में ट्याकड़ी करे सघे थो। जीअं नवाज़ शरीफ़ ऐं मुशर्रफ साहब जे विच में जेका मामला थिया, जंहिंखां पोइ नवाज़ शरीफ़ ॿाहिरि वियो त हू ख़ाली को बैरूत जो अलाए लेबनान किथे जो हो, हा, त उहो आयो हो। उनजा हिकिड़ा पंहिंजा कनेक्शन्स हुआ, ईअं हूंदा आहिनि, ऐं पावर ब्रोकर्स हूंदा आहिनि। लेकिन डॉक्टर अदनान खे आऊं त एतिरी सची ॻाल्हि आहे त उनजे अचण खे मैं बि आऊं ग़लति हुजां, मूंखे त कोई एतिरी अहमियत नज़र नथी अचे। थोरो सवाइ अहमियत मिली वई आहे सोशल मीडिया जे करे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त जेका ऑब्ज़र्वेशन जज मोज़स जज साहब ॾिनी, ऐं हुन में इहो चयूं त इहो चयो जज साहब त असांखे को रॉकेट लॉन्चर हणण जी कुझु वज़ीर धमकियूं पिए ॾे, अलाए हिकिड़े वज़ीर चयो त जीअं रॉकेट लॉन्चर हणी छॾींदा। सची ॻाल्हि आहे भाई साहब, मूं इहा किथे ॾिठी कोन्हे ऐं आऊं थोरो शकी आहियां। पोइ जस्टिस साहब ॾिठो हूंदो बयानु या कंहिं ॿुधायो हूंदो, ज़रूरु सही हूंदो, बाक़ी सफ़ागो अक़ल खां पैदल हूंदो इहो वज़ीर साहब जेको जस्टिस खे रॉकेट लॉन्चर सां उॾाइण जी धमकी ॾेई रहियो हूंदो, त सफ़ागो वेल हूंदो। ख़ैर घणेई आहिनि, लेकिन ॻाल्हि इहा त अहिड़ो कमु करे इहा त सफ़ा मुंहिंजे लाइ हैरानगी जी ॻाल्हि आहे त मथो ख़राबु आहे जज साहब खे अहिड़ी धमकियूं ॾियणु, कंहिंखे बि धमकी ॾियणु, ऐं हू वज़ीर थी। सर जज साहब त मोज़स जज साहब आहे हाई कोर्ट जो, लेकिन के माण्हू खे बि चवंदा हूंदा त रॉकेट लॉन्चर हणंदसि जी हा, इहा बेवकूफ़ी कई अथसि। जी हा, ठीकु आहे। ऐं त पंहिंजी अगरि आख़िरी सवाल हिकिड़ो नंढड़ो सवाल अचे थो ज़हन में, जीअं असांजी पंहिंजी डिस्कशन हले पई उन हिसाब सां, त तव्हां जीअं ॻाल्हि कई त नवाज़ शरीफ़ जेका आहे उहा पावर पॉलिटिक्स मां हथु करणु नथी चाहे फ़िलहाल, छो जो ॿियो त हू चाहे थी, माना हू नथी चाहे फ़िलहाल पावर पॉलिटिक्स मां हथु करण जो, पॉपुलर पॉलिटिक्स मां हथु करण जो, पावर पॉलिटिक्स में अचण जो। त इन जो माना मतिलबु इहो थियो त अनडिवाइडेड ऑपोज़िशन हुकूमत किराए फ्रेश इलेक्शन त ॾाढो मुश्किल आहे जो कराए सघे, त माना पोइ PMLN इहो राज़ी बसि करे छॾियो त भई बुज़दार हुकूमत हलंदी रहे, इमरान ख़ान सरकार 2.5 साल हलंदो रहे, भली एक्सपोज़ थियनि, असांखे फ़ाइदो ई पवंदो। ॾिसो, आउं इहो किथे न पियो चवां त नवाज़ लीग को नज़रियाती जंग उड़ी रही आहे। नवाज़ लीग बि पावर पॉलिटिक्स करे पई, लेकिन जीअं हिकिड़े ज़माने में मोहतरमा शहीद हूंदी हुयूं त हू पॉपुलर पॉलिटिक्स ऐं पावर पॉलिटिक्स जो हिकिड़ो इम्तिज़ाज ठाहींदी हुयूं। हिकिड़ी जेका न उनखे तमामु हिकिड़ी कॉम्बो करे ऑपरेट कंदी, त मोहतरमा हाई मॉरल ग्राउंड ते बि रहंदी, पॉपुलर स्लोगन्स ऐं पॉपुलर पॉलिटिक्स बि कंदी। पर पोइ जिथे जीअं डायरेक्ट पावर पॉलिटिक्स ॾे वेंदी त पोइ मोहतरमा शहीद ते माण्हू चवंदा त भई छा था कयो तव्हां। सो नवाज़ लीग बि पावर पॉलिटिक्स करे पई, लेकिन हू पावर पॉलिटिक्स में सम्झे थी त अगरि हू पॉपुलर आहे त हुनजी बार्गेनिंग पोज़ीशन वधीक सुठी आहे, त हू जॾहिं डील कंदी वेही टेबल ते त हुनजो कद काठ मथे हूंदो ऐं उहो एक्सपोज़ तॾहिं थींदो जॾहिं हीअ 2.5 साल भली। ठीकु आहे। सो हाणे अगरि PDM अपोज़िशन डिवाइड थी वई आहे, हाणे अगरि हू को अमली तरह हिन खे इमरान ख़ान हुकूमत खे डिसलॉज करण जी पोज़ीशन में अगरि न रहिया आहिनि, त मुंहिंजो ख़्यालु आहे नवाज़ लीग वारा सोचींदा हूंदा चलो जिथे 3 साल हिते 2 साल ॿिया गुज़री 2 साल ॿिया बि गुज़री वञनि, ख़ैर आहे चलते गुज़र जाएंगे और आख़िर में फ़ाइदो असांखे ई पवणो आहे। ठीकु आहे अली साहब जेको कल्ह बि पाण डिस्कस कयो त पंहिंजी इकोनॉमिक कोऑर्डिनेशन कमेटी डिसीजन वरितो त इंडिया खां असां ट्रेड शुरू कयूं, पंहिंजो खंडु ऐं कॉटन वग़ैरह उतां घुराईंदासीं। अॼु वरी कैबिनेट हुनखे पोइ हिते करे छॾियो, कमाल कनि था, रिवर्ट करे छॾियो, कमाल करे पई ही सरकार। मतिलबु इकोनॉमिक जेका ECC आहे इन में बि त मेंबर
अंदरि वज़ीर साहिबान जी हूंदा आहिनि न, जी हाँ वज़ीर ऐं वज़ीर काबीना में बि वज़ीर हूंदा आहिनि। जी हाँ पोइ उहो साॻिया वज़ीर हिकिड़ो फ़ैसिलो ऐं छा एतिरी ECC जेका आहे उहो बाख़्तियार ऐं ख़ुदि मुख़्तियार थी वई आहे जो हू कणिक ऐं ही इम्पोर्ट उहो भारत मां ॾिसो यूक्रेन मां कंदी हुजे हा या को जी हाँ, के ॿिए जो decision अज़रबाईजान हुजे हा। मां या किथां कंदी हुजे हा त ॿी ॻाल्हि आहे। भारत खां खंड ऐं कणिक जी इम्पोर्ट ऐं धागे जी इम्पोर्ट जी मंज़ूरी ॾिए थी ECC, छा पंहिंजे पोइ ॾेई छॾियईं छा? इहो छा थियो? इहो वॾो लतीफ़ो थियो आहे बिकॉज़ अहिड़ो भले ज़ाहिरी तरह इकनॉमिक डिसीशन आहे जी हाँ लेकिन ही डायरेक्टली रिलेटेड आहे असांजी फॉरेन पॉलिसी सां, डिफेंस सां बि फॉरेन पॉलिसी डिफेंस फॉरेन ही हुननि सां रिलेटेड मामला। सो ECC जा वज़ीर एॾा सफ़ा गुगदाम हुआ छा, मतिलबु एॾा सादा माशूमड़ा हुआ जो हुनखे ख़बर ई न हुई त भारत मां घुरायो पिया। त मूंखे हैरत पई थिए जॾहिं मूं ॿुधो त काबीना इहो फ़ैसिलो ECC जो रद्द करे छॾियो। मुंहिंजो छा इमरान ख़ान साहिब जी मर्ज़ी खां सवाइ ECC फ़ैसिलो कयो हो या इमरान ख़ान साहिब हा त करे छॾी, पोइ बाद में किथां व्हाट्सएप आयो त उनखां पोइ चई त न हाणे हिनखे रद्द था करे छॾियूं। मतिलबु वॉट इज़ द पॉइंट? छाकाणि त हिन सां ख़ुदि इंडियन प्रेस कीअं हिन खे हैंडल कंदी? मौकरी थी हूंदी इंटरनेशनल प्रेस में बि, छो जो हिकु वॾो डिसीशन आहे तमामु वॾो। ऐं ECC को ईअं न आहे त को ईअं को नंढड़ो को फोरम आहे उन पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो करे छॾियो, जी हाँ को क़ौमी असेंबली जी का ज़ेली कमेटी को फ़ैसिलो कोन करे छॾियो आहे। तव्हांजी इकनॉमिक कोऑर्डिनेशन काउंसिल जेका आहे, इकनॉमिक काउंसिल जेको आहे उन फ़ैसिलो कयो आहे जंहिंमें सभु फेडरल वज़ीर हूंदा आहिनि ऐं पोइ उछतो हिकिड़े ॾींहं खां पोइ तव्हां मटाए छॾियो था। ऐं स्टैंड साॻियो ई वापसि आयो जेका तव्हां पहिरियां ॻाल्हि कई हुई त पंहिंजो कश्मीर खे जेसि ताईं ऑटोनॉमी नथी मिले जेका उहा ई वापसि न उहो ठीकु आहे, मतिलबु अगरि उअं ॾिठो वञे त भई तव्हां अॻु में इमरान ख़ान जी स्टेटेड पॉलिसी हुई त जेसि ताईं कश्मीर जी पुराणी हैसियत बहाल न थींदी असां कंहिं बि क़िस्म जो इंडिया सां राब्तो न कंदासीं। ठीकु आहे, पोइ तव्हां जी इकनॉमिक काउंसिल इहो फ़ैसिलो करे छॾियो, चलो तव्हां खां पुछण खां सवाइ करे छॾियो छा? 24 कलाक न गुज़रिया त तव्हां ठका करायो आहे उहो फ़ैसिलो वापसि करे छॾियो। भई चाहे शाह महमूद कुरैशी मुखालफ़त कई, चाहे शेख रशीद मुखालफ़त कई, चाहे शीरी मज़ारी मुखालफ़त कई, ऐं इहे भारत रिलेटेड फ़ैसिला छा असां वटि सिर्फ़ु सिविलियन हुकूमत फ़ैसिला कंदी छा? इहो नज़र अचे थो हाणे फ़िलहाल न मूंखे त हिन में कुझु अजीब ग़रीब शइ नज़र अचे थी। हाणे उहो TV ते बयानु कीअं कजे? अली साहब माना हिन में हिकिड़ो नंढड़ो इहो बि आहे एलिमेंट त जीअं तव्हां ॻाल्हि कई त इंटरनेशनली छो जो डिसीशन भारत ऐं पाकिस्तान जा जेके डिसीशन्स आहिनि उहे ऑलमोस्ट ऑन द वॉच ऑफ तक़रीबन दुनिया जे हर सुपर पावरफुल कंट्री जे वॉच ते हूंदा आहिनि इहे डिसीशन। अहिड़ो डिसीशन जॾहिं उन्हनि जे वॉच ते वियो हूंदो वरी साॻियो वापसि अची वियो त इहो त मज़ाक थी वियो, मज़ाक थी वियो हूंदो। भई छा थो करे पाकिस्तान त यानी हिकिड़े ॾींहुं फ़ैसिलो करे थो ऐं वरी आउं चवां थो को 4 माण्हुनि पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो कोन कयो आहे। हीअ असांजी हिकिड़ी एतिरी वॾी हिकिड़ो मोतबर फोरम मां इहो फ़ैसिलो थियो जिथे अच्छा हिकिड़ो ॾींहुं पहिरीं मज़ेदार ॻाल्हि आहे, हिकिड़ो ॾींहुं पहिरीं इहो मीडिया में अची चुको। जी हा, त शायदि इम्कान आहे ज़रिया आहिनि त तक़रीबन फ़ैसिलो थी वियो आहे ऐं ही करे छॾींदी हिनखे ECC करे छॾींदी अप्रूव। ॿिए ॾींहुं वाकई में ECC मंज़ूरी ॾेई छॾी त केरु हुनखे रोकण वारो न हो त हीउ छा फ़ैसिलो कयो पिया। अगरि इमरान ख़ान साहिब खे इहो फ़ैसिलो न पियो वणियो त छा हर इदारो पंहिंजे मुंहुं आहे छा? कमाल थी वियो हो कमाल गया। जी हा, मज़े जो सीन थी वियो। ठीकु आहे अली साहब। अली साहब CM सिंध साहिबु जीअं कल्ह बि असां ॻाल्हायोसीं त लॉकडाउन पॉलिटिक्स वरी वापसि मोटी थी अचे, ॼण ईअं लॻे थो पियो त अॼु बि CM सिंध साहिब जो जेको बयानु आयो उहो ईअं ई चयो, मुराद अली साहिब जो चवणु त NCOC अगरि स्टेप्स नथी खणे अकॉर्डिंग टू लॉकडाउन या फिर रिस्ट्रिक्शंस त पोइ सिंध सरकार पाण खणंदी। साईं बसि अला ख़ैर पियो करे। सिंध सरकार जा जेके डिसीशन्स आहिनि एक्शन्स आहिनि पाण पोइ साल ॾिसी वरिता हुआ, ज़ाहिर पोइ त हू हिकिड़ी कंप्लीट लॉकडाउन ॾे वेंदा आहिनि। एसि ताईं ठीकु आहे शाह साहिब जी ॻाल्हि त बैनुल सूबाई चुरपुर पर कीअं तव्हां बंदि कंदो? 5-6 ट्रेनूं रोज़ अचनि वञनि थियूं अप कंट्री ऐं हिते अलाए केतिरी बसूं अचनि वञनि पियूं, तव्हां छा सूबा कटे कीअं छॾींदो? लॉकडाउन हणी छॾींदो त हिते ज़ाहिर वरी उहो ई क्राइसिस। अगरि टोटल लॉकडाउन ॾे सिंध सरकार वई त वरी उहो ई क्राइसिस, वरी उहो बहरान, माण्हुनि जी बेरोज़गारी, गुरबत, कारोबार वरी बीहिजी वेंदो। हीअ जेको थोरो घणो साह पटणु शुरू थियो आहे, तव्हांजी एक्सपोर्ट्स वरी बंदि थी वेंदियूं। पोइ चवंदासीं असां एक्सपोर्ट वारनि खे कमु करणु ॾींदासीं, वरी उन्हनि खे फलाण थिए ढमकाइण थिए, अजीब किसो शुरू थींदो। ऐं नथो चवां पर ॻाल्हि इहा आहे त चओ पिया त भई ॿार बि बीमार ख़ुदा न ख़ास्ता थियनि पिया त पहिरीं त उहे शयूं तव्हां स्कूल्स त अञा बि ऑपरेटिव आहिनि,
स्कूल तो खुलिया पिया आहिनि त बाक़ी बाज़ार बंदि करे छॾींदो। इन में हिकिड़ो नंढो सवाल बि आहे, लॉकडाउन सां जेको मैशियत खे नुक़सानु पए थो पियो उन मां ई वैक्सीनेशन घुराए छॾनि भला जेके पैसा बचाइनि अगरि लॉकडाउन न हणनि। न वैक्सीन्स सिंध सरकार त चयो आहे न असीं घुरायूं पिया, पर उहे केतिरियूं आहिनि। ऐं वरी उहो चवां थो तव्हां ओपन कयो, ओपन मार्केट में ॾियो। भला हाणे अॼु ॿुधो आहे सिंध हाई कोर्ट बि हुकुम कयो आहे त तव्हां निजी कंपनी खे हिकिड़ी जेको स्पुटनिक रशिया मां जेके आयल उन्हनि खे ख़रीद फ़रोख़्त करण जी इजाज़त ॾेई स्पुटनिक 5 हा त ॾियो, मतिलबु माण्हुनि खे ड्रग स्टोर्स ते मेडिकल स्टोर्स ते मिलणु ॾियो दवाऊं। त घटि में घटि उहो ॿार जेको हींअर जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू मुस्तहिक माण्हू जंहिं वटि माशी तरह उहो न आहे, पैसा न आहिनि, उहो त सरकार खां सवाइ इहो वैक्सीन वठी नथो सघे। पर जेके मुस्तहिक आहिनि, जेके माशी तरह मुस्तहिकम आहिनि, जेके पैसे वारा माण्हू आहिनि, सरंदी वारा आहिनि, उन्हनि खे मुफ़्त में छो दवाऊं लॻनि? मिसाल अगरि आउं 10,000 रुपया अफोर्ड करे सघां थो त मूंखे सरकारी दवा छो लॻे? जी हा, जी हा। पर हींअर त मूं वटि को चॉइस ई कोन्हे। मिसाल मूंखे बि मुफ़्त वारी लॻाइणी आहे, ऐं वञी चवां बि त मूंखां पैसा वठो त चवंदा पैसा त वठणा जी हा, सरकारी मुफ़्त जी त वाई, व्हाट इज़ द पॉइंट? ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु मोहम्मद इसाक़ जुड़ेजो खिपरो मां। जी जुड़ेजो साहब, छा सवाल हूंदो? सर इहो पीटीएम ठही सही, सभु पार्टियूं गॾियूं सही, ऐं वरी फ़ाइदो कंहिंखे थियो? पीपल्स पार्टी खे थियो। हेलो हा सर, कंहिं पार्टी जो माण्हू कोन्हे, सभु न्यूट्रल आहिनि। पीपल्स पार्टी नवाज़ लीग छा, पर जेको पीटीएम ठही पोइ वरी जेको थियो सॼो सिस्टम ठहियो त फ़ाइदो कहिड़ी पार्टी खे भुॻो? जुड़ेजो साहब न्यूट्रल त हाणे बकौल शख़्सियत न्यूट्रल सिर्फ़ु मुर्दो हूंदो आहे। जहिड़ो माण्हू किथे न किथे को लाड़ो हूंदो आहे, काॾे न काॾे टिल्टेड हूंदो आहे, नामुमकिन आहे। ओनली अ डेड मैन इज़ न्यूट्रल। सो जेतिरा पर तव्हां चओ था त तव्हां न्यूट्रल आहियो, त अहिड़ा न्यूट्रल असीं बि आहियूं। हाणे तजियो छा कजे, कंहिंखे फ़ाइदो थियो? मां इन जो बार बार जुड़े साहिबु इहो अर्ज़ु कंदो आहियां पंहिंजे प्रीवियस प्रोग्राम्स में बि, पहिरें प्रोग्राम में, अॻु वारे प्रोग्रामनि में बि, त ॿ फ़ाइदा थींदा आहिनि। हिकिड़ो वक़्ती फ़ाइदो हूंदो आहे, हिकिड़ो दूरस फ़ाइदो थींदो आहे। वक़्ती फ़ाइदो मिसाल सेनेटर थियो गिलानी साहब, मिसाल लीडर ऑफ अपोजिशन सेनेट में थियो पीपल्स पार्टी जो गिलानी साहब, त तव्हां सम्झो त वक़्ती फ़ाइदो त पीपल्स पार्टी खे थियो आहे। हाणे डिघे मुदे में फ़ाइदो कंहिंखे थींदो, इहो पाण धोखो हणो साईं। दूरंदेशी फ़ाइदो अगरि सम्झे त नज़र त आयो, छो जो इलेक्शन में वोट जे ज़रिए दूरंदेशी फ़ाइदो नज़र ईंदो आहे। त वोट में त PMLN मालकनि मां बि खटी वई, मां बि खटी, ईअं त सिंध मां पीपल्स पार्टी बि खटी वई। पीपल्स पार्टी त गवर्नमेंट जस्टिफाइड आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त नवाज़ लीग मतिलबु हिकिड़ी पॉपुलर पॉलिटिक्स करे पई, शुरू में गुज़ारिश कई उनखे त डिघे मुदे वारी ई रखणी आहे, जंहिंमें हुननि खे हिकिड़ो ई दफ़ो वरी पूरो पंजाब ॿुहारे ऐं KP के जो बि ॻच हिसो ऐं हिकिड़ी हाई मॉरल ग्राउंड ते बीठल आहिनि त बाबा असां को ईअं व्हीलिंग डीलिंग न पिया कयूं, असीं बसि सिधो असीं तोड़ जोड़ वोड़ जोड़ कोन पिया कयूं, असीं सिधो आवाम जी ताक़त सां मामलात कयूं पिया, आवाम जी ताक़त सां। सो आवाम जी जॾहिं ताक़त हूंदी तॾहिं ई जेके सघारा हल्का आहिनि उहे बि तव्हां सां तव्हांखे कुझु पैकेज ॾींदा। सो फ़ाइदो ऐं नुक़सानु सही वक़्ती बि थींदो आहे, डिघे मुदे वारो थींदो आहे। वक़्ती फ़ाइदो त पीपल्स पार्टी खे थियो आहे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु मोहम्मद अनवर चांग सांगड़ मां। जी चांग साहब, छा सवाल हूंदो? साईं कल्ताब जातरबा तव्हांखे सलाम। असांजो सवाल इहो आहे त हींअर जो आहे फज़लुरहमान ऐं नवाज़ लीग हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त असां यूसुफ गिलानी खे सेनेट में हिज़ब मुखालिफ़ अॻवान तस्लीम माना कोन था कयूं, ऐं हुन पीपल्स पार्टी चयो त असां वरी जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ खे क़ौमी असेंबली में हिज़ब मुखालिफ़ अॻवान तस्लीम कंदो। हिन जे शदीद इख़्तिलाफ़नि सां छा माना नवाज़ लीग ऐं जो आहे फज़लुरहमान पीपल्स पार्टी खां सवाइ टफ टाइम ॾेई सघंदा साईं इमरान ख़ान हुकूमत खे? महिरबानी। सही, ॾिसो हाणे टफ टाइम त अगरि कीअं ॾियणो आहे, अगरि टफ टाइम इस्तीफ़ान जी सूरत में ॾियण जी ॻाल्हि कयो था चांग साहब, त पोइ त नथा ॾेई सघनि हाणे अगरि पीपल्स पार्टी न आहे, छाकाणि त
पीपल्स पार्टी जा ठीक ठाक मेंबर आहिनि क़ौमी असैम्बली में बि, सिंध में सॼी सारी हुकूमत अथनि, इहो वॾो बहरान थी वञे हा। त इस्तीफ़ा वारो ऑप्शन त हाणे माइनस पीपल्स पार्टी PDM वटि को माना नथो रखे। बाक़ी लॉन्ग मार्च वारो टफ टाइम जेको आहे उहो करे सघनि था, उहो नवाज़ लीग ऐं JUIF ऐं अगरि हुननि सां ॿियूं पार्टियूं बि आहिनि, बलोच बि आहिनि, ऐं त उते बहरहाल टफ टाइम ॾेई सघनि था। ठीकु आहे साहब। अच्छा, ब्रॉडशीट वारो वाक़ियो जेको हुयो उहो रिपोर्ट जी कमीशन जेका ठही, वरी कमीशन रिपोर्ट ॾे, जस्टिस अज़मत सईद जी रिपोर्ट ॾिनी। असां पाण बि पहिरियां बि ॻाल्हायो हिन ते, पर अॼु बि रिपोर्ट पब्लिक करे छॾी, पंहिंजो कैबिनेट बि अप्रूवल ॾेई छॾियो, पब्लिक थी वई रिपोर्ट, जंहिंमें वरी साॻी ॻाल्हि वापसि आई त ब्यूरोक्रेसी जेको आहे रिकॉर्ड छुपाइण जी कोशिशि कई। हिते न, इवन ॿियनि कॉन्टिनेंट्स में बि रिपोर्ट जेका आहे गुम कया विया रिकॉर्ड्स, जेका पहिरियां बि ॻाल्हि साम्हूं आई। ॿी हिननि जेको नोट लॻायो आहे पंहिंजो जस्टिस अज़मत सईद, उहो नोट लॻायो आहे त जेकी मरगला किताबनि में रिपोर्ट लिखते वक़्तु गीदड़ों की मौजूदगी भी होती थी, और लेकिन गीदड़ बबकियाँ मुझे काम करने से नहीं रोक सकते। मरगला के दामन में इस्लामाबाद में मरगला के दामन में गीदड़ों की मौजूदगी भी होती थी जब मैं रिपोर्ट लिख रहा था, तो लेकिन मेरी गीदड़ बबकियाँ मुझे डराया नहीं सकती, मुझे काम करने से रोक नहीं सकती। इहो उन्होंने इख्तिलाफ़ पंहिंजो नोट है वहाँ। ठीकु आहे, इहो त हाणे शाइरी थी वई। रिटायर्ड जस्टिस साहब हाणे शाइरी कनि पिया। मरगला के दामन में ऐं अलाए छा, पर जेका रिपोर्ट आई आहे त उन में हाणे क्वेश्चन इहो आहे त ब्यूरोक्रेसी इहो कयो आहे त ब्यूरोक्रेसी जेको तशरीह त कनि उहो केरु हुआ, जी हाँ, हुन टेन्योर में कहिड़ा कम उरा हुआ, भला ॿुधायो त सही न, कुझु नाला ॿुधाए या कुझु को केसिस ठाहिनि, ॿुधाइजे त सही त कंहिं नेग्लिजेंस कई आहे। ॿी ॻाल्हि हुन में रिपोर्ट में वरी जेको अॼु फवाद चौधरी बि हुनखे कैरी ऑन कयो आहे त जेको आसिफ़ ज़रदारी साहिब जे ख़िलाफ़ु स्विस अकाउंट्स हुआ, उहे केसिस ॿीहर खुली सघनि था। हाणे हिन मौक़े ते वरी स्विस अकाउंट्स जो ज़िक्र अचणु आसिफ़ ज़रदारी जे साहिब जे हवाले सां, होॾां पीपल्स पार्टी ख़त लिखे थी असद कैसर खे त वर्किंग रिलेशन, हा, मतिलबु इहा अजीब ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में फवाद चौधरी पंहिंजे मुंहुं बि करे कुझु शयूं कंदो आहे, लेकिन ॾिसो इमरान ख़ान हुकूमत एंटी पीपल्स पार्टी, चाहे पोयां का मिसाल अगरि कुझु सरचाब मिसाल आहे, उन छा थियल हूंदो, ज़बरदस्ती जीअं सरचाब थियल हुजे, तॾहिं बि पीपल्स पार्टी ऐं PTI सरकार हिक ॿिए जे साम्हूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु मीडिया में ॿियनि फोरम्स ते ईअं ई इन्हनि जी झुंडापट जारी रहंदी जीअं अॻु में हली पए, छाकाणि त पीपल्स पार्टी खे बि को इमरान ख़ान सां ठहण में को दिलचस्पी कोन्हे। इमरान सरकार सां छो पीपल्स पार्टी ठहंदी, जिन्हनि सां ठहणु चाहींदी हूंदी, अगरि उहो ठहनि था त ॿी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, सभु कॉल सां गॾु इसाक जुणे जो खिपरो मां साईं ॿीहर कॉल कई आहे। जी जुणे जो साहब, छा सवाल हूंदो? सर PTM ठही आहे, PTM ठही इमरान सरकार के खिलाफ PTM ठही वरी उन में इख्तिलाफ़, वरी जेके इशू थिया त हाणे पछिपेश फ़ाइदो वधि ॿुधो, जेको तहरीक हुई उहा त दम तोड़े वई। जी साईं वरी फोन छो कयोसि? ॿीहर फोन कई आहे, साॻियो सवाल करण लाइ, सवाल करण लाइ ॿीहर फोन कई आहे। ऐं PCR वारनि में वरी जुड़े साहब जवाबु तव्हां ॾेई वियसि, पोइ हाणे बाक़ी तव्हां रिपीट में ॿुधी वठिजो, मूं जवाबु ॾिनो तव्हांखे। ठीकु आहे सभु आख़िरी अगरि हिन में सियासत में हिकिड़ो ॿियो बि सुवालु अचे थो पियो ज़हन में, त PMLN जे तव्हां ॻाल्हि कई त PMLN जेका आहे उहा जुड़े साहब पुरबाश बि लॻो पियो, जी हा, आवाज़ में ई महसूसु थियो त साईं साॻियो सवाल वरी कयो। ठीकु आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी जेका आहे उहा, पीपल्स पार्टी न सॉरी PMLN जेका आहे उहा हाई मॉरल ग्राउंड ते रही ऐं उहो ई कंटिन्यू रखणु चाहे थी। अगरि PMLN इहो कंटिन्यू रखी वञे थी ऐं नेक्स्ट इलेक्शन में भारी हुकूमत ठाहे अचे थी, त पोइ त PMLN जो जेको ख़्वाबु आहे निज़ाम तब्दील करण जो तमामु आसानु थींदी नज़र अचे थी। उहो अलाए छो मूंखे हाणे तव्हां ॻाल्हि सां जोड़िजो न, पर ईअं ज़ोर सां अचे पियो त हाणे तव्हांजे सवाल जवाबु ॾियां थो, पर मूंखे ग़ालिब जो शेर यादि अचे पियो त मैं से है किस रूसिया को निशात, मैं से है किस रूसिया को निशात, एक गू न बेखुदी दिन रात चाहिए। सो न हाणे तव्हां कंहिं बि शइ सां जोड़े न ॾिसिजो, हीअ मिड़ेई मूंखे शेर यादि आयो त सही नवाज़ लीग जो ख़्वाबु आहे त उहो निज़ाम तब्दील करे छॾींदी, हीअ कंदी। ॾिसो अञा दिल्ली दूरस्त, अञा
2 सालनि खां पोइ इलेक्शन थियनि, केरु कराईंदो, कीअं कीअं कराईंदा, थींदा? कहिड़ी हुन महिल जी अंडरस्टैंडिंग ऐं केमिस्ट्रीज़, फ़र्द कहिड़ा हूंदा हुन महिल, छाकाणि फ़र्द बि त जी हा, वॾो हेठि मथे थींदा न। जी हा। सो अञा खोड़ टाइम आहे। इहो तव्हां जेका अॻु थी मूंखां कराइणु चाहियो पिया, अञा इलाही वक़्तु आहे। इलाही वक़्तु आहे। ठीकु आहे अली साहब। ऐं सभु ॿी हिकिड़ी मज़े जी न्यूज़ पढ़ीसि, मज़े जी न चइजे, हाणे डिसीशन आहे असांजी कैबिनेट जो, असांजी पंहिंजी सरकार जो, इमरान ख़ान साहब जो विजन आहे। शौकत तरीन साहब खे उन्हनि इकनॉमिक एडवाइज़री बोर्ड जो हेड मुक़ररु करे छॾियो आहे, ऐं उन्हनि खे SAPM स्पेशल एडवाइज़र पंहिंजो फाइनेंस जो रखणु चाहिनि था, पर उन्हनि उन शइ खे लिंक करे छॾियो आहे पंहिंजे नैब जे डिस्पोज़ल तां, त भई मुंहिंजा केस डिस्पोज़ कयो। न, अगरि शौकत तरीन साहब हिन ॻाल्हि ते त राज़पो कयो आहे त इमरान ख़ान जी माशी टीम जो लाइ जेके इकनॉमिक बोर्ड एडवाइज़री बोर्ड आहे उनजो तो सरबराह थियण लाइ तयारु आहे। यानी शौकत तरीन साहब खे इहा परेशानी त न आहे त हिन हुकूमत सां शामिल न थिजे। हू चवनि था त भई मूंखे अगरि तव्हां स्पेशल असिस्टेंट या एडवाइज़र करणु चाहियो था त मुंहिंजे ख़िलाफ़ु जेके 9 सालनि खां नैब में केस हले पियो उहो ख़तमु करायो। हाणे इमरान ख़ान अगरि ख़तमु कराए त माना पोइ नैब ख़ुदि मुख़्तार इदारो त कोन थियो। जी हा, जी हा, सिंपल। ठीकु आहे। ऐं इहो बि मीडिया में ॻाल्हि ख़ुदि शौकत तरीन चई आहे त माना हाणे अगरि केस ख़तमु थिए जी हा, त माना पोइ माना सरकार कराए थी न नैब मां कमु। पर शौकत तरीन साहब के ॾिसो, ही असां वटि ही 3, 4, 5 नाला आहिनि, उहो हर सरकार में फिरी फिरी अचनि था। हिकिड़े ज़माने शौकत तरीन साहब आहे, ही हफ़ीज़ शेख साहब आहे, हिकिड़े ज़माने में हू बि हो शौकत अज़ीज़ साहब हो, पर शौकत अज़ीज़ साहब छाकाणि वज़ीर आज़म थी वियो, तंहिंजे करे हाणे एडवाइज़र ऐं ही नथो थी सघे। सो डॉक्टर इशरत हुसैन, ही असां वटि हिकिड़ा ॿिया बि आहिनि। हिकिड़ो ॿियो नालो बि आहे, नालो विसरे पियो, अख़बारनि में लिखंदो बि आहे। त हाणे 4-5 नाला आहिनि, ॿियो को असांखे सुझे ई कोन थो। पोइ फिरी गिरी उन्हनि खे रखनि था, पोइ थोरे ॾींहंनि खां पोइ हू ज़ाहिर हू त ही जेके चार्टर्ड अकाउंटेंट्स या बैंकर्स आहिनि, ही त ॾिसो बैलेंस शीट ते कमु कनि था। टाइम आहे या घणो पियो ॻाल्हाए करे वेठा। बैलेंस शीट ते कंपनियूं हलंदियूं आहिनि, मुल्क न हलंदा आहिनि। ही बैलेंस शीट ठीकु कनि था त हेतिरो मुनाफ़ो आहे, हेतिरो ख़र्च आहे, इहो बराबरि थियणु खपे। कंपनियूं हलंदियूं आहिनि, मुल्क ईअं न हलंदा आहिनि। मुल्क ईअं न हलंदा आहिनि। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।